जी नाज़रीन, हिन वक्त असीं गाड़ी में वेही चुका आहियूं ख़ालिद साहब सां गॾु ऐं हाणे उन्हनि खां ई पुछी वठूं था त हिन वक्त असां केॾांहुं वञी रहिया आहियूं। ख़ालिद साहब ॿुधाइजो, हिन वक्त तव्हां असांखे किथे वठी हली रहिया आहियो? जी हींअर पाण हलूं था असांजी म्यूनिसिपलिटी जे ऑफिस ऐं म्यूनिसिपलिटी में असांजा काउंसलर साहिबान ॿिया सिटी जा माण्हू मौजूदु हूंदा जेके पंहिंजा मसइला मसाइल खणी आया हूंदा ऐं उन्हनि सां गेट टुगेदर थींदासीं ऐं कमकार जे हवाले सां उन्हनि सां ॿुधंदासीं। ज़ाहिर आहे मुंहिंजी बेस जेको आहे सो म्यूनिसिपलिटी आहे ऐं म्यूनिसिपलिटी जा काउंसलर जेके असांजी काउंसिल जा जेके मौज़िज़ीन आहिनि त उहो ई असांजी बेस हूंदो आहे, उहे असांजा मेंबर्स आहिनि मुंहिंजा ऐं मूंखे चेयरमैन खे इलेक्ट उहे ई कंदा आहिनि त यकीनन मुंहिंजे लाइ उहे क़ाबिल इज़त आहिनि ऐं उन्हनि खे ॿुधिबो ऐं उन्हनि खां सां गॾोगॾु सिटी जा ज़ाहिर आहे उहे यकीनन वार्ड वाइज़ असांजा काउंसलर हुजनि था त वार्ड वाइज़ उन्हनि जा इशूज़ हूंदा उन्हनि खे ॾिसंदासीं ऐं उनखां पोइ जेको आहे सो इशूज़ खां पोइ ॾिसंदासीं त छा करणु खपे। अच्छा, ऑन द स्पॉट इशूज़ तव्हां पंहिंजो सॉर्ट आउट करे वठंदा आहियो या थोरो ज़ाहिर टाइम लॻंदो आहे? यकीनन असांजा कुझु इशूज़ अहिड़ा हूंदा आहिनि, ॾिसो असांजे लोकल गवर्नमेंट में लोकल काउंसिल जा इशूज़ अहिड़ा हूंदा आहिनि जेके अहिड़ा इशूज़ आहिनि जेके फुल फोर उनखे एड्रेस करणो पवंदो आहे, उनखे उन वक़्तु ई ऑर्डर जारी करणा पवंदा आहिनि त इहे फुल फोर जी वाटर सप्लाई जो इशू आहे, किथे ड्रेनेज जा इशूज़ हुजनि था, किथे सफ़ाई सुथराई जो इशू आहे, किथे वरी को इंक्रोचमेंट जो इशू आहे, किथे कोई इन खां सवाइ बि को अहिड़ो मसइलो आहे जंहिंमें माण्हू अचनि था किथे त भई असांजी एमरजेंसी बेस ते आहे त लोकल काउंसिल ऐं लोकल अप्रोच जो रीज़न इहो हूंदो आहे त MPs MNAs या मिनिस्टर्स असांजा ॿिया दोस्त उहे ज़ाहिर आहे रूटीन वाइज़ इहो कमु नथा ॾिसी सघनि न, उहो कमु हिते लोकल काउंसिल्स ॾिसनि थियूं ऐं जेकर सही माना में लोकल काउंसिल जिते किथे कमु कनि त काफ़ी मसइला जेके आहिनि उहे हल थी सघनि था ऐं माण्हुनि जा इशूज़ ई लोकल काउंसिल जे हवाले सां हूंदा आहिनि, ख़ासि करे घणे में घणो ड्रेनेज सफ़ाई सुथराई रस्ता ऐं उन खां सवाइ पाणी जो इशू आहे या ॿियो छोटो मोटो ज़ाहिर आहे सिटी आहे असां सिटी जा त खोड़ सारा इशूज़ ॿिया बि हुजनि था, इंक्रोचमेंट जे हवाले सां बि इशूज़ हुजनि था, सफ़ाई सुथराई जा इशूज़ हुजनि था। ऑफिस हली रहिया आहियूं। अच्छा, मूंखे ॿुधायो सफ़र तव्हांखे केतिरो पसंदि आहे ऐं सफ़र में तव्हां कहिड़े क़िस्म जी म्यूज़िक ॿुधणु पसंदि कंदा आहियो? सफ़र त मूंखे पसंदि तमामु घणो आहे ऐं सफ़र ई कंदो रहंदो आहियां। रूटीन में मुंहिंजी अॼु हिकिड़े ॾींहं में जेको आहे सो अधु ॾींहुं त मुंहिंजो गाॾी में ई गुज़री वेंदो आहे, मुंहिंजो सम्झो अधु घर त गाॾी आहे ऐं ज़ाहिर आहे हिते मुंहिंजो इलाइक़ो आहे उमरकोट सिटी आहे, सिटी खां अलावा मुंहिंजो हिते डेज़र्ट जो इलाइक़ो आहे उनमें ऐं भाउ जो कासिम साहब जेको नगर पार्क जो बिल्कुलु कासिम साहब हू पाण MP आहिनि, तव्हांजा भाउ आहिनि, उन्हनि बाबति बि असां वटि तमामु घणा सवाल आहिनि जेके थोरी देरि में लंच जी टेबल ते असां तव्हां सां कंदासीं त उन जो हल्के उनखे बि मूंखे ॾिसणो पवंदो आहे कॾहिं कॾहिं उते बि शादी गमी के मसइले मसाइल। अच्छा, उन्हनि जा कम बि यानी तव्हां कंदा आहियो? अच्छा, कासिम साहब तव्हां खां वॾा आहिनि या तव्हां उन्हनि खां? मूंखां कासिम साहब वॾा आहिनि। अच्छा, वॾा भाउ आहिनि तव्हांजा। टोटल केतिरा भाइर भेनर आहियो तव्हां? असीं टोटल 5 भाइर आहियूं जंहिंमें वॾो कासिम साहब आहे, नंढो आऊं आहियां, मूंखां नंढो आज़म आहे जेको असांजी फैक्ट्री संभालींदो आहे, उनखां 2 नंढा आहिनि उहे अञा एजुकेशन में। अच्छा, ज़बरदस्त, ठीकु।